घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी छा ॻाल्हायां इहो ई त असांखे सभिनी निधण को छो कयो आहे। ओ अदी निंदण का आहियूं तॾहिं त सभु सम्झनि था। हे सभु हिन जे करे ई थियो आहे। एतिरो बि न आहे त खबड़ ऐं पुनल सां ॻाल्हाए सघे त लधे खे आज़ादु कराइनि ऐं हिन जो संग खायूं वेठा आहिनि। जॾहिं मां धयाणीअ सां शादी करण ई नथो चाहियां त पोइ संग छो घुरां। कुर्बान वञाए जेकर जानू ठीक थियो पोइ छा तो समझी त कादन पैसा ॾींदो। जे कादन इंसान हूंदो न त असांखे अॾे छॾींदो न त सवाब ख़ातिर इहो कमु करे था छॾियूं। कुलू वशरबू जी ॻाल्हि कन खोले ॿुधो सभु। जेसी ताईं धयाणीअ जो निकाह जानूअ सां न थींदो न तेसि ताईं मां कुझु ॿुधण जे लाइ तयारु कोन आहियां। ये समझ तो मां बोड़ो हाँ बोड़ो त पोइ मां बि इन जानू चरे खे पंहिंजी धीअ कोन ॾींदुसि। सही आहे, इहो बि मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। मां बि ॾिसां त सिक्की लधे धयाणीअ जो निकाह कीअं थो थिए। आहियो जेकॾहिं मुसु माण्हू त करे ॾेखारियो। हा निकाह हिन हफ़्ते ई थींदो। तोखे जेको करिणो आहे न तूं वञी कर। कबड़ खान तोखे उन ॾींहुं ख़बर पवंदी त कादन कहिड़ो थो किन करे किन। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी। अम्मा दुआ कर त खेरन सां कादन खे राज़ी करे अचनि त जीअं तुंहिंजे भाउ जे शादीअ जी तारीख़ रखूं। शादीअ जूं तयारियूं शुरू कर मासात। हाणे तोखे केर बि रोकण वारो न आहे। अॼु राति मामा इजाज़त ॾिनी आहे त पोती विझी वञो। इन करे पाड़े जूं ॿ टे मायूं साणु करे ॻोठ में सॾु ॾेई अचु ऐं पोती विझणी आहे अॼु। सुभाणे शाम जो हली कुंवार खे वनवाह में विहारींदासीं। इन जो मक़सदु त कादन राज़ी थी वियो। न मासात कादन राज़ी कोन थियो, ज़िद करे उथी हलियो वियो। पोइ त मोलन दियां अदा थिती लदे दी थादी भी तोन दियन ॾींदो। हींअर सॼो ॻोठ असां सां गॾु आहे मासात। अकेलो कादन छा थो करे सघे। अकेलो कादन त कुझु बि नथो करे सघे, पर जेकॾहिं पुलिस खे वठी ईंदो त उन सां मुंहुं केरु ॾींदो। अधो मुंहुं ॾींदो नदी तादिया। पुलिस खे असां पाण ई मुंहुं ॾींदासीं। इन लाइ तूं परेशान न थी, बसि राति पोती विझण जो सोच। मासात पोइ भला हिकिड़ो ॿियो कमु करे अचु। हुकुम कर सोना साईं, कहिड़ो कमु कयां। हल रे बाबा त जो हमादा ॾाढो प्यार करे तो ॾेखारे। साबुल सां वञी ॻाल्हाए अचु, हुनखे पक ॾेई अचु त असां पोपरीअ जो रिश्तो मवालीअ जे ॾियण लाइ तयारु आहियूं। खतमा सच मां दिलो दोत तेली वनी। ओ भले 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 दिलो दोत तेली वनी। ओ भले भले भले। खुदा कंदो असांजूं ही ख़ुशियूं तरी पार थींदियूं। आमीन। कंहिं बदनज़र जी नज़र न लॻंदी। आमीन। सुम्मा आमीन। रुगो कादन निभागो राज़ी थी पवे हा त दिलि खे को ख़ौफ़ ई न रहे हा। ख़ुशियूं ख़ुशियूं करे मल्हायूं हा। दिलि मां ख़ौफ़ कढी छॾ मासात। ॿारनि जूं ख़ुशियूं धूमधाम सां मल्हाए। कादन कुझु कोन कंदो, खाली फूकणे वांगुरु फूकजी ओचितो ठका ॾेई फाटी पवंदो, ॿियो कुझु न कंदो। भले बाबा भले। अॼु मां ॾाढो असुल ख़ुशि आहियां। बाबा मां बि ॾाढी छुट आहियां। मुंहिंजी दुआ आहे त तव्हां सदाईं ख़ुशियूं माणियो। मासात कीअं? हा मासात आमीन। आमीन। ओयो ही वट करती वरी सुभाणे अचजा। न हे नंढो रुपियो आहे, वॾो रुपियो ने वॾो। वॾो रुपियो? कहिड़ो वॾो रुपियो? जेको वॾो आहे। कुर्बाना 100 रुपयो थो घुरे। हाणे त हिन जी रिश्वत बि वधंदी थी वञे। हकीम साहब कोई पाण ॾींस मूं वटि इहो 50 रुपयो पयल हो। वॾो रुपियो जो न त मां सुभाणे दवा पिण कोन ईंदुसि। हा हा जानू खोड़ वॾा नोट अचे ही वठ ऐं सुभाणे ज़रूर अचिजांइ। अहिड़ा 2 नोट ॿिया बि ॾींदोसांइ ऐं कुलू वशरबू। ठीकु आहे, मां सुभाणे ईंदुसि। कुर्बान वञाए, सुभाणे त आख़िरी डोज़ ॾींदेसि न। सुभाणे डोज़ नाहे पीआरणो, 2 ॾींहं रखी आख़िरी डोज़ ॾींदासींसि।
पोइ हटड़ीअ मां हट न त हटड़ी चट कुल्लू वशरबू। पोइ तो हिनखे सुभाणे अचण जे लाइ छो चयो कुर्बान वञाई? कुर्बान चरे खे रोज़ हिते अचण जी आदत पियल आहे। जेकॾहिं हिकु ॾींहुं न आयो त पोइ असां हिनखे ॻोल्हींदा रहंदासीं। सुभाणे दवा जी जाइ ते शरबत पीआरींदासींसि, पोइ ॿिए चकर ते आख़िरी डोज़ ॾींदासींसि। मालिक भलाई कंदो, मूंखे त तुंहिंजे आख़िरी डोज़ में ख़तरो थो थिए। अम्मा अॼु बाबे खे अलाह बचायो अथई। जे मां अकेलो हुजां न त बाबे जी कादन जा हथ बि ॼुंडनि में हुजनि हा, मां छॾाए बि कोन सघां। मां ॿिन्हिनि जूं वेढे ढगे जी अखियूं ॻाढ़ियूं हुयूं। इन जो मक़सदु त कादन कोन मञियो न। मां त पहिरीं ई चयो त कादन इहो मरंदो मरी वेंदो, पर इहो सुधरंदो कोन। पोइ छा सोचो अथई? उन खे चयो आहे हू राति ईंदा पोटी विझी वेंदा, बाक़ी ॾींहं बिल में शादी तारीख़ बि रखंदासीं। जेको थियो ॾिठो। बाबा पोइ कॾहिं मलाखड़े जी तारीख़ रखी अथव? मलाखड़ो? छाजो मलाखड़ो? एतिरा माण्हू गॾु थिया पोइ कादनी तो संदरो छो न ॾिनो मल जो? विड़ो आहे न, ॾिसूं हा त पोड़ा कीअं था मल विड़नि। असांखे पंहिंजी आहे, हिन निभागे खे मज़े जी आहे। मां चवां थो वसाई हिन जो वात बंदि कराए, हरू भरू मरंदो ई मुंहिंजे हथां इहो। बाबा तूं बि कादन जी कावड़ अम्मा मां न कढ। अम्मा तूं छा थी सम्झी? कादन जी बाबे खे मल में लाहिजे त केरु मारींदो? अरे कादन सां मल में माणे खे लाहे, मुंहिंजी जाइ न आहे। ओ इते रखी त बाबा इहो मुक़ाबलो थींदो, ईअं सही आहे। पोइ सही आहे, सम्झे थी न? पुट चयो थो त वाक़ई माणे सही आहे कादन सां मल में। ॻाल्हि त ॿुध, हो त ॿोड़ो सम्झे न करे, तूं त छा थिन? ओदी मां हिते पंध इन जे करे पियो आहियां त असां पोपड़ीअ जो संग मोलण खे ॾियण जे लाइ राज़ी आहियूं। कादर कलंदर शाबाश। बस मामा पहिरियां पूरी ॻाल्हि त ॿुध, किथे शर्तनि जी भरी त न आहे खणी आयो? ओ बा के बि शर्त न आहिनि। असां सिकी लदे जी शादी धयाणीअ सां था करायूं, उन जो बदो तव्हांखे पोपरी ॾींदासीं। हाणे त अदी तूं ख़ुशि थी? तव्हांजी ज़बान ते एतबार मां कीअं कयां? ओ अदी जेकॾहिं न ॾियणो हुजे हा त छो हली अचां हा? हाणे त मां तव्हां वटि हली आयो आहियां, तोखे मुंहिंजे ज़बान ते एतबार करणो पवंदो। ख़बर जी ज़बान ते बि एतबार कयो, पोइ बि हो फिरी वियो। अम्मा चाचो ख़बर कोन फिरियो हो, पर कादन अचे विच में किन कयो न, तॾहिं मुंहिंजो निकाह न थी सघियो। हूअं बि मामा तुंहिंजो उते लिखियो न हुयो। सच में मामा सभु लिखे जा लेख आहिनि। अदी हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी भेण, पहिरियां मूंखे सिकी लदे जी शादी करणु ॾे, पोइ जहिड़े महिल तुंहिंजी दिलि चए अचे पोपरीअ खे वनवाह में विहारे वञ। ठीकु आहे अदा, मां एतबार कयां थी तव्हांजी ज़बान जे मथां। अदी राति असां वेंदासीं सिकी लदे जी पोती विझण, तूं बि अचिजांइ। अलाह कंदो त असांजो लायो सगायो थी वेंदो। ऐं बाक़ी कादन किन वॾो कंदो बाबा। बवाली घबराए न, हिन कादन सां मुंहुं ॾेई वठंदुसि। कादन तोखे किन न करणु घुरिजे हा। अड़े तूं छा थो चई त मां संग छॾे ॾियां? चरे खे त संग कोन मिलंदो न, पर जेकॾहिं तूं इज़त सां ख़बर पुन लाइ मथां थोरो करी हा न त इज़त जी रहिजी अचे या नेराने। चरियो थियो ई छा? भला मुंहिंजी इज़त का भंगी थी वञे छा? हाणे जेकॾहिं सिकी लदे हुन छोकिरी जी शादी थी वई, पोइ तुंहिंजे मुंहं में छा रहंदो नेराने? सॼे ॻोठ जे साम्हूं तुंहिंजी इज़त जो जनाज़ो निकिरंदो। अड़े सुरीला सुरीला, एतिरो सुरीलो न थी वियो। जॾहिं शादी थिए न तॾहिं चइजांइ मां पुलिस जो धणो वठी ईंदुसि। धणो रुगो मोबिलाइलूं ॾिसंदे पुलिस जूं मोबिलाइलूं। हाणे जॾहिं सॼो ॻोठ शाहिदी ॾींदो त जानू चरियो आहे, पोइ ॿुधाए पुलिस वारा तुंहिंजी ॿुधंदा? बाबा पुलिस रुगो पैसे खे थी ॾिसे। इन जो मक़सदु अछी ॾाड़ीअ में पंहिंजी तबाही कंदे, पर ज़िद तां कोन लांदे नेराने। अड़े ज़िद छाजो? इहो त बाबा असांजो हक़ आहे न। जॾहिं खे केरु संग ॾींदो, छाजो हक़? अछी ॾाड़ीअ में थियो त इहो अटो ख़राब छो अची बताल थी वई नेराने। बस हाणी बस ॾिठोसीं, नाले सुरीले हुअण सां गॾु तूं एतिरो सुरीलो न आहीं। पैसो ई जो कादन खे थो सम्झाई, इज़त सां पंहिंजी होटलड़ी हलाए, ॻोठ जो चङो मुड़ुसु थियण जी कोशिशि न कर। तूं वेठो रुगो तमाशो ॾिस त कहिड़ो किन थो थिए।
मामा वटि आशिकनि जो क़दुरु आहे सही, पर अम्मा वटि नाहे। अम्मा कॾहिं इश्क कयो हुजेसि त क़दुरु बि करे न। बसि हाणे थाप न छोरा। मामा तव्हां बि अम्मा खे को ठाहूकड़ो बुर्स ॾियो आहे त इश्क बि करे हा। बाबा जहिड़ो लुधड़ो ॾिनो तव्हां अहिड़े सां इश्क करे कहिड़ो। कहिड़ो बि आहे, मुंहिंजे सिर जो ताज त आहे न। फिलहाल त उन ताज खे कादन अलाए काॾे गुम करे छॾियो आदि। अड़े तुंहिंजो ॾाजो हाणे तमामु जल्द वठंदासीं, तूं फिक्र न कर चिरिया। पोइ अदी दयाणी कुंवर जो ॾाजो केरु वठंदो? मामो पुनल वठंदो, मामो ख़बर वठंदो या तूं वठंदे? ॾिसूं था त कंहिंजे भाग में लिखियल आहे उन जो ॾाजो वठणु। बाबा जॾहिं सिक्की लदे शादी दयाणी सां थिए थी त जादू किताब पढ़ाईंदे? न अदी दयाणी सां शादी मां कंदसि। हा मां कंदसि। अड़े हिन चरीअ जे मुंहं ते इहा त ॻाल्हि न कर छोरा। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। यार मंटार हिन माल ताईं थाधल जो चुको ई न आहे पीतो, सफ़ा बिला लॻा वेठा आहियूं। संगत अचो त अॼु मां तव्हांजो वात तो मिठो करायां। मोलण अॼु कहिड़ी ख़ुशी में मिठाई वठी आयो आहे बा? मुंहिंजो रिश्तो थियो आहे मुंहिंजी संगत सां। पोइ त बा तमामु वॾी ख़ुशी जी ख़बर आहे। इहो ॿुधाए त कॾहिं तो मोड़ ॿधी ऐं कॾहिं तो घोड़े ते चढ़ी? अॼुकल्ह घोड़ा त आहिनि ई कोन। मां बि इन लाइ परेशान आहियां त सर्किस कीअं थींदी, घोड़ो किथां आणींदुसि। अॼुकल्ह माण्हू कारुनि ते सर्किस कढंदा आहिनि, असां पंहिंजे यार लाइ बि कार घुराईंदासीं। सभु सर्किस कारुनि ते कनि, असां बि कारुनि ते कयूं, पोइ असां में ई उन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो? न दान। इन करे यार घोड़ो ई हथु करणो पवंदो, भली सभिनी खे ख़बर पए त सर्किस कई त मोलण कई, बाक़ी ॿियनि जी जाइ न आहे सही। सिर्फ़ु इहो ॿुधा त शादी तारीख़ कॾहिं रखी अथई, असां अॼु खां घोड़े जी तलाश में निकिरी था पऊं। ॾींहं ॿिनि में सिक्की लधे जी शादी आहे, जे खेरनि सां सिक्की लधो घोट बणिजी थो वञे न त पोइ पोयां ई मुंहिंजो वारो आहे। बाक़ी जेकॾहिं न सिक्की लधे जी शादीअ में को रोलहड़ो थियो, पोइ यार मोलू बि रुली वेंदी। रोलन तुंहिंजा दुश्मन, असां अॼु ई मुर्शिद ते हली पढ़ था विझूं ऐं दुआ था घुरूं त तुंहिंजा सभु लाया सजाया थियनि। अबा तव्हां ॿिन्ही मूं कोई हले मूंखे भाग भरी घर छॾे अचे। केरु छॾे अचे अदी? मामा मां थो अम्मा खे छॾे अचां, संगत जो दीदार बि करे अचां। अॼु संगत सही तयार बि हूंदी। हाणे रिश्तो थी वियो आहे, सब्र खां कमु वठ। अदा तूं हली मूंखे छॾे अच। अदी मां त हलां, पर आशिकनि जी दिलि नाराज़ थींदी। आशिकनि खे मां रंजाइण नथो चाहियां। मामा वटि आशिकनि जो क़दुरु आहे सही, पर अम्मा वटि नाहे। अम्मा कॾहिं इश्क कयो हुजेसि त क़दुरु बि करे न। बसि हाणे थाप न छोरा। मामा तव्हां बि अम्मा खे को ठाहूकड़ो बुर्स ॾियो आहे त इश्क बि करे हा। बाबा जहिड़ो लुधड़ो ॾिनो तव्हां अहिड़े सां इश्क करे कहिड़ो। कहिड़ो बि आहे, मुंहिंजे सिर जो ताज त आहे न। फिलहाल त उन ताज खे कादन अलाए काॾे गुम करे छॾियो आदि। इहो कादन मो पुनल जन सां परची पए हा, असांजी बि भलाई थी वञे हा। परचंदो अम्मा परचंदो, तूं दिलि न ला। बाबा जे फेराक में पाण खे पचा न, बाबो जल्द अची वेंदो। हाणे छॾ ख़बरुनि खे, देरि थी वई आहे। भाग भरी चवंदी साए साए थियूं अचनि, हल उथी हल। मामा तूं हंधि बिस्तरो ठाहे छॾजांइ, मां संगतरी जो दीदार करे अचां थो। बिस्तरा बि हाणे महिमान को ठाराईंदो? तूं महिमान छा में, 5 माण्हुनि जी मानी थो खाई, अञा महिमान ई। बच करे बिस्तरा ठाहे छॾजांइ। अम्मा जी बस गाॾी निकिती थी वञे, हल अम्मा, ॼणिया सुल भॻी थी वञे, रुगो टकर।
बाबा ये भला 2 लाख किथे था पिया वजन? अरे छोरा ये समझो त मुझे यहाँ मते मुंग था प्या दर्जन मुंग इन्हें सिक्की लधे के घोट प्या ठाहन सब पढ़ दिया तू मुखे कोन पढ़ाई दे अति दयानी के कोन वठी दे तू रुको मुखे डटा दी दो यार डटा अरे तमाम जल्द तो के पुत्र परणाईंदुसि भला बुध वो कॾहिं पढ़ाई दे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा मां पंहिंजो ॾाजो वठी अचां अरे तुंहिंजो ॾाजो हाणे तमाम जल्द वठंदासीं तूं फिक्र न कर चरिया पोइ अदी दयानी कुंवर जो ॾाजो केरु वठंदो मामो पुनल वठंदो मामो ख़बर वठंदो या तूं वठंदे ॾिसूं था त कंहिंजे भाग में लिखियल आहे उन जो ॾाजो वठणु बाबा जॾहिं सिक्की लदे शादी धयाड़ी था थिए थी त जादू किताब पढ़ाई दे न न अदी दयानी त शादी मां कंदसि हा मां कंदसि अड़े न चरिए जे मुंहं ते इहा त ॻाल्हि न कर छोरा मां चरियो न आहियां तूं चरियो आई ही सभु ॻोठाणा चरिया आहिनि जेको पाण में जहिड़ो था कनि मां सियाणो मां चरियो न आहियां ओ मां ओ बाबा इन्हीअ जो मक़सदु इहो मुक़ाबिलो चोट जो आहे या मल ॾिसण वटो आहे मल त चोट जी आहे पर मूंखे ख़ौफ़ आहे कादन खबणे पुनल खां पहिरियों असांखे न बदिराए इहा कहिड़ी तो ॻाल्हि करे सेठ असां कहिड़ो कादन जो ॾोह कयो आहे कादन कंदो ईअं आहे मालिक छुटा उत ते ॿियनि ग़रीबनि खे बदिराईंदो आहे चवंदा आहिनि त वेड़नि सान ऐं पटिजनि बूढ़ा हिते बि इहो ई कमु थो हले न न 50,000 जे लाइ असां पंहिंजूं नौकरियूं दाव ते कोन लॻाईंदासीं बाबा पोइ भला तव्हांखे घणा घुर्जनि बाबा घटि में घटि हिकु जे हिसे में 50,000 त अचनि न यार इहे तमामु घणा ॾुकड़ आहिनि कमु मामूली आहे पोइ भला लख ॾेई सघी थो हा इन्हीअ लख जो बंदोबस्तु थी वेंदो घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी लगी वई बहार गुलनि लाती गुलज़ारी ही छा आहे ही तव्हां पोती विझण आयो हुनजे मथां या निकाह करे तव्हां कुंवार खे वठी वेंदो तयारु करे वठी आयो घोड़ो आहे अम्मा तू अंदर हल ओ मुझे सदो जी अंदर अला हेडे तू काॾे थो वञे पुनल ही सभु छा आहे ओ अब्बा इहा ई त हिन जी मोहबत आहे ॾाढो सम्झायोसीं मां साथ पर कोन मुड़ियो मामा मामे जे अत ओ ये नाराज़ न थी जंहिं जंज में घोट न हुजे त पोइ उहा जंज कहिड़े कम जी सचो आहे नचो न हा बाबा नचो वॾो आहे ए त न ॿुधे न करे हाणे तव्हां जेके बि मायूं आहियो हलो हली रस्मूं पूरी कयो था हलूं हलो हलो जल्दी कयो हलो छाजूं कसमूं था ॾियनि सेठ जे कादन राज़ी न आहे त पुनल सिकील ते शादी कीअं थो कराए वॾो किन कंदो कादन वॾो किन कंदो ईअं त कादन बि माठ करण वारो न आहे नेराने इन्हीअ जो मक़सदु इन शादीअ जो बद असां बि कोन खाधो आहे त अॻियां बि ख़बर घटि उहो बि कादन खां न आहे पोइ ॾिसूं था छा थो थिए इन्हीअ जो मक़सदु इहो मुक़ाबिलो चोट जो आहे या मल ॾिसण वटो आहे मल त चोट जी आहे पर मूंखे ख़ौफ़ आहे कादन खबणे पुनल खां पहिरियों असांखे न बदिराए इहा कहिड़ी तो ॻाल्हि करे सेठ असां कहिड़ो कादन जो ॾोह कयो आहे कादन कंदो ईअं आहे मालिक छुटा उत ते ॿियनि ग़रीबनि खे बदिराईंदो आहे चवंदा आहिनि त वेड़नि सान ऐं पटिजनि बूढ़ा हिते बि इहो ई कमु थो हले ओ सेठ पोइ मुंहिंजो हिसाब किताब ठाहे मां ॻोठो चकर ॾेई अचां पोइ गॾिया था हलूं जेसि ताईं ख़ैर ना शादी थी गुज़रे तव्हांखे कोन बदिराईंदो मां पंहिंजे लाइ चवां थो त मूंखे भली बदिराए नेराने सेठ जेकर पुलिस तोड़े थी अचे तूं असांखे हुननि जे हवाले करे छॾींदो आहीं बाक़ी मुलाज़िम मालिक जे कहिड़े कमु ईंदा साहब असांजे ॻोठ में हिकिड़ो काज थो पियो थिए उहो काज हर हाल में कंहिं बि तरीक़े सां रोकराइणो
कादन जेकॾहिं हू ॾेई हूंदा ऐं तव्हां हुननि जे मथां एनसी दाख़िल कराइणु चाहियो था त पोइ ई असां को क़दम खणी सघूं था। साहब इन्हनि ख़िलाफ़ के पक्का सबूत हुजनि त पोइ खणी इन्हनि में हथु विझूं न। किथे ईअं न थिए जो असां पराई शादी में रुखणो विझूं। हू कादन ख़िलाफ़ असां ख़िलाफ़ वञी कोर्ट में केस दाख़िल कनि। साहब पोइ त असांजो नौकरियूं चट थी वेंदियूं बाबा। कादन इहो ख़तरो आहे। साहब उहे वीचारा एतिरा पढ़ियल लिखियल ई कोन्हनि जो मसइलो पैदा कनि। हा जेकॾहिं मसइलो पैदा कयूं बि न त कादन वॾो किन कंदो। कादन इनमें पढ़ियल लिखियल जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हू कंहिं वञी वकील सां सलाह मशवरो कनि त असांजी ड्यूटियूं तेल थी वेंदियूं। तव्हां कंहिं बि क़िस्म जो फिक्र न कयो बाबा। जेकॾहिं मसइलो पैदा थियो बि न त कादन वॾो किन कंदो। उन लाइ मां एनसी त छा मां FIR बि दाख़िल कराईंदुसि। जेकॾहिं मूंखे को वॾो ख़र्च करणो बि पइजी वियो न त उहो ख़र्च मां कंदुसि, पर हर हाल में इहा शादी न थियणु खपे बसि। उन लाइ तव्हां जेतिरो बि ख़र्च चवंदव न उहो तव्हांखे मिली। इन कम जे लाइ मां तव्हांखे 50,000 ॾियण जे लाइ तयारु आहियां बसि न 50,000 जे लाइ असां पंहिंजूं नौकरियूं दाव ते कोन लॻाईंदासीं बाबा। पोइ भला तव्हांखे घणा घुर्जनि? बाबा घटि में घटि हिकु जे हिसे में 50,000 त अचनि न। यार इहे तमामु घणा ॾुकड़ आहिनि, कमु मामूली आहे। पोइ भला लख ॾेई सघीं थो? हा इन्हीअ लख जो बंदोबस्तु थी वेंदो। पोइ कॾहिं कार्रवाई करणी आहे? बसि रुॻो तव्हां तयारु आहियो। जीअं ई हू शादीअ जी तारीख़ ॿधंदा मां पैसा बि खणी ईंदुसि ऐं एनसी बि दाख़िल कराईंदुसि। बसि रुॻो तव्हां तयारु रहियो। असीं त तयारु आहियूं बाबा। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी। एतिरो जल्दी आहे त छा कयूं भाॼाई? इन कादन जे ॾचनि खां बि त बचणो आहे न। छा ॼणणो आहे तोखे? पुट्रीअ थी के फरमाइश कई थी ॼणण जी? अरे ॼणणो न, बचणो बचणो आहे बचणो। हा इहो सम्झी वियुसि। शुक्र थियो जो तूं सम्झी वएं। बाबा बाबा असीं पोइ हलंदासीं चयोमांइ न। न हींअर था हलूं। हुते हली मूंखे मेहंदी हण तूं। सभु चवंदा त घोट जे हथ में मेहंदी केरु हणंदो? तूं हणंदे तूं। यार हिन चिरे खे अलाए कंहिं चूं कढी छॾी। मोलू मवाली बाबा मोलू मवाली। मार पंहिंजे मोलू मवालीअ खे ॾचो करे छॾी। अञा पहुती पई ई नाहे। अॻु में कपिड़नि जो जोड़ो खणी अची पहुती आई। जॾहिं तव्हां ज़बान बि ॾिनी आहे, वाइदो बि कयो आहे, पोइ त छोकिरी मोलण नाले थी वई न। पोती पवण या न पवण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? थती माती थोला अना थती आई। तूं माठ करे वे छोरी। जॾहिं मां ॻाल्हायां थी त तूं विच में टपा न ॾे। भाॼाई एतो वारो बोड़ो बि कादन खे खूब सुञाणई थो। कादन मां कॾहिं बि चङाई जी उमेद नथी रखी सघिजे साईं। मासां त सिर्फ़ु हिकु चकर जेकॾहिं असां कादन सां मुंहुं ॾेई वियासीं न त ॿीहर एॾी शैतानगिरी कॾहिं कोन कंदो। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी साईं घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे